गलत छपो हणी पो 5 साल रोना रोड भी खाई अस्पताल भी खाई पो तो के कई चयो त गलत चाहते छपो हण सबनीन जा कर्ज लाथा है इंदड़ इलेक्शन में डॉक्टर खालिद जो कर्ज लाइंदा से मजो ना है दादी हां जोर सा हारे ये वडे रन जो रडियो बुधान पियो त संघ जो वजीर आला जमीयत जो थींदो भईया तबलत करे आलम के सलाम भईया तबलत नारा तकबीर जमीयत उलमा इस्लाम अज़मत कुरान नारा तकबीर वली में 4 निशानियों जन घणियो बाबा सबई नथा गालायो 4 डाटिया जो वडा किताब 4 वडा नबी 4 वडा मलाइक 4 वडा रसूल 4 कट के पावा 4 नबी जो न्याणियो 4 वजू ने फर्ज 4 मोहम्मद जा यार अभी 4 वली में घणियो निशानियों हो जाए ए अब्दुल वाह परेशान जो थे तो मानू नहीं दा मानू नहीं दा मानू गड्डू करण वारो मौलवी अचे न पो ॾिस कीअं थो अचे ये त ॾिस कम त मां बि निकिरी आहियां अल्लाह मां तव्हांखे सलाम थो कयां जो ॾींहं जो जलसो ॿुधण आया आहियूं न त ॾींहं जो जलसो ॿुधणु ॾुखियो आहे राति जो सपा सवलो जो त राति जो रुगो ज़ाल खां मोकल वठणी आहे बसि ॾींहं जो साईं मिल भी खुली आ छिल भी पई आ ट्राली भी भरणी आ कणक भी छटणी आ अज सब कम छड़े मोहम्मद जो जिक्र बुधण आया सुभान अल्लाह जो त मां रब समझाया रब छाके चइबो यूसुफ अलैहिस्सलाम के बाहर जी ने तगड़ी कुआ में उछलो यूसुफ अलैहिस्सलाम मरी वने जान चुठे रब जो मा कुआ जे तरे मा कढी मिस्र जो बादशाह कदो बाल फिरौन जी ने तगड़ी हजरत मूसा पैदा ही न थे रब जो पैदा करे तुझे घर पाली दो बाल नमरूद जी ने तगड़ी हजरत इब्राहिम जमे ही ना रब जो तुझे कमदार जे घर पैदा करन जमीयत के दुश्मन जी ने तगड़ी डॉक्टर खालिद के शहीद क्यों गोली वालो रक्त में बेचारो रब जो खबरदार डॉक्टर के शहादत का वो मां रब जमीयत के 4 चंड लगाए नारा तकबीर जमीयत उलमा इस्लाम अज़मत कुरान नारा तकबीर हे मुजाहिद नतीजा मौलवी तो डिजन सिखो ही ना है इमराज जाकिया ने राम भट्ट व्यापन जेल में मुझे निकालो जेल दर में मौलवी तो बेटी बदफा मौलाना लाग मार्च कर डिजन वारा ना आया हूं सिर्फ 57 इस्लामी मुल्कन मां कहीं भी फलस्तीन की खुली मदद न कई न कहीं लीड पर मौलाना फजल रहमान पाकिस्तानी कौम के अपील कई तो फलस्तीन जा पांजा बाहर माली मदद कयो 1 अरब 76 करोड़ खड़ी भाऊ राशिद के वठी उते पहुतो प्रेस कॉन्फ्रेंस करे अमेरिका के सदर के चई तो अमेरिका के सदर जे कदे तू यहूद के मदद ला इसराइल के तलाबीब एयरपोर्ट ते अची सके तो फजराबाद पांचे फलस्तीन के मुसलमानों के मदद ला करोड़ दफा अची सके नारा तकबीर अल्लामा राशिद महमूद सुमरा हजरत मौलाना फजल रहमान नारा तकबीर गुस्ताद कलामी न कई अथो न कभी हर नए सिज जी सलामी न कई अथो न कभी ये जमीयत बाजी जान जैजी जान जमीयत हुए भैया तबलत करो भैया तबलत ये जमीयत ओ ही है
हाण वरी मार्केट में बी हिकड़ी आई अथव 2 नंबर। वलीअ में 4 निशानियूं हुजनि। याद आ ॻाल्हि विसरी वई आहे, ॻाल्हायो ई नथा। हिकड़ी ॿुधाई तम केड़ी, अख में हया हुजे। हाँ मथा चवे मांगे घर केॾी हेजी हलने, घर तुंहिंजो छा। घोट के वारो दिलो वठंदा त बि खड़काए, मथा भगल न हुजे माई बुहारा न ठोके। मोबाइल तो वठा पर चार्ज करे ॾिसां। मुर्शिद वठो था ना, खड़काए वठो। मुर्शिद तो वठे व्याजी, ॾारीअ कूड़, बेनमाज़ी, मुशरिक। अरे मता इंजन सुतो तो जखंदे हुजे। अजो थर्मामीटर जाम साजन भी अची हो। नारे तकबीर, अल्लाह खलकत आई आहे। साईं उस्मान कादो आंदा थो हे माण्हू। अल्लाह हे हाले शरीफ जो फैज़ आहे। खुदा जो कसम। वलीअ जो निशानियूं दसांव थो। थर्मामीटर विझी कोन खीर चेक कंदा आहियो, पानी त कोन्हे से। अॼु थर्मामीटर ॾयूं थो वञा मुर्शिद ॻोल्हण जो। मता मां जहिड़ो जुबो ॾिसी सम्झो त साईं पहुतल आहे। पहुतल कोन्हे, खीसो न कटाई। गेरो वेठो वणा ते गेरो बाज़न अची को सांभलो। गेरे चुमरी वियुसि, मथे बाज़, हेठ जो ॾिठई त वॾो जुबो, 1000 मुननि वारी तस्बीह किरियो हुन जे झोल में। हिन वरी तस्बीह रखी, चाकू कढी, गेरे खे कोहे पियो। तमल गेरे जे अखियुनि मां गोड़ा वही पिया, रोई पियो। इन मंदर के लतीफ़ बयान कियो आहे। गेरो छा पियो चए, चए पियो ॾिसी बुलुस वेश न त वण बि कड़ा वेझड़ा। अरे के संग ॾिसी न भुलजो। मदीने वारे जो असुल पैगाम हाले जी शरीफ में था। छो न था जो सुभान अल्लाह। बेर शरीफ में आ, अमरोर शरीफ में आ, जरार पौड़ में आ, सोमारानी में आ, खुदा जो कसम हाले जी में आ। इन्हनि असांखे थोरे चयो त असांजी पूजा कयो न। भलो किन कूनू रब्बानीयीन। गेरो छा पियो चए, भेटाईअ जे ॿोलीअ में थो ॾसियां। गेरो पियो चए ॾिसी बुलियुस वेश के सिंह नोकिया जी सेठ चैना जो। असां बेटाईअ जा नौकर, कलंदर जा नौकर, सचल जा नौकर, मुर्शिद पीरान पीर जा मुरीद त ॿई हथ बुलंद कयो, हथनि खे झुमायो। पीरन जो पीरा, अरे पीरन जो पीरा, पीरन जो पीरा, महबूब सुबहानी हजरत सैयद अब्दुल कादिर जीला। मां मुबारक तो ॾियां साईं अब्दुल वाहब खे। जलसे जो उन्वान ही रखियो तई शान औलिया अल्लाह, अजमत औलिया अल्लाह। ॾिसी बोलियो सवेस न त वण बखणा हा वेझड़ा। अची पयुसि तुंहिंजी दामन में ॾिसी लाल लुपेस। मूं त भायो हो दरवेश, पर तूं त बाज़न खाई बुछड़ो। मां जेका आयत पढ़ी आहे न, उनमें अल्लाह वारनि जो निशानियूं रब ॿुधायूं न पंहिंजे यारनि जो। सुभान अल्लाह जो त मां आयत पढ़ां न मज़ो न आहे ॾाढा। वलियनि जा आशिक़ ॿई हथ बुलंद करे था। पहिरीं निशानी अल्लाह वारे जी कहिड़ी आहे, यबीतून लिरब्बिहिम। अल्लाह वारो जागंदो। जागन पिया त अस्पतालुनि वारा भी, स्टेशन वारा भी, जेल वारा भी जागदा त आशिक़ भी आहिनि।
हलो किथे अडाई थी जागन त धाड़े लबी पिया जागन त चोर भी पिया पर कुरान का सदके वञा छा थो चए यबीतून लिरब्बिहिम जेके जागन था पंहिंजे अल्लाह जे लाइ ज़ोर सां वलियन जा आशिक़ बैत मुराद कयो बैत हिन कुरान में निशानियूं ॾसियूं अथई त मतां के 2 नंबर जे वर न चढ़ो से उस्मान मुंहिंजो टाइम आहे कुरान छाजो यबीतून जागन था कहला हज़रत जुनैद बगदादी रात जो 3 बजे तहज्जुद थे पियो ॾिठी त 4 चोर बीठा चंका टल कया इन चोरन के भी मस्जिद में वठी वञा छो न था जो सुभान अल्लाह मज़ो ही ना आहे ॾाढा तबलीग वारा कोन इकराम करे चायूं प्यारे बिस्कुट खाराए भाई मस्जिद में चले दीन की बात हो रही है तहां वरी एॾा होशियार आहियो चांहि भी उन्हनि जी पीअंदा आहियो पापा भी उन्हनि जा खाईंदा आहियो धांधली भी उन्हनि सां कंदा तुम चलो हम आते हैं हज़रत जुनैद आयो जेका टल कया चोरन के चई केॾां पिया वञो चे तूं काॾे थो वञे चई मां वञा पियो चोरीअ ते तहज्जुद पढ़ना पियो वञे न तहज्जुद तो चोरीअ पढ़बो आहे लिखी पढ़बो आहे असांखे पढ़ंदा कोन्ह पढ़ंदासीं त वरी ॾेखाव कंदा मूंखे बि हैदराबाद हिकिड़ो हमरा चई से तहज्जुद में घणियूं रकातियूं आहिनि मां त 8 पढ़ंदो हाणे मूं वटि कीअं ॿुधायो त मां तहज्जुद पढ़ंदो आहियां हज़रत जुनैद आयो चोरन के जे केॾां चे तूं केॾां चे मां वञा पियो चोरीअ ते त चोरन जो असां त ॾींहं जो ताड़ कंदा आहियूं तो का ताड़ कई आहे हज़रत जुनैद जो जवाब ॿुधा चे मां अहिड़ी ताड़ कई आहे जो दर त ॾींदो ई कोन्हे नथा जो सुभान अल्लाह मज़ो ई न आहे ॾाढा चे दर ठप न ॾींदो अच्छा भला सेठ वॾो आहे नंढो आहे चे सॼी दुनिया खे वेठो ॾींदो आहे मज़ो न आहे ॾाढा 3 साल भला चौकीदार घणा अथसि चे हिकिड़ो बि न कीअं पियो रब जो तारुफ़ कराए ख़ुदा जो कसम अच्छा भला हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा पुछो चे सुम्हंदो का भला चे सुम्हे ठुप को जागंदो आहे ॾिसंदो आहे वेठो पर चोरन खे चवे कुझु को सुभान अल्लाह जो त ॻाल्हि खे खोलिया मज़ो ई न आहे ॾाढा बिटाई तो चए पिन्या दर न पिन मत पिन दे पूरी न पवाई अरे उहो दर पिन जेको ॾई न पचा सही तुझे छॾे दर दाता जो तू सुतन सद करे भला बेटा छॾे दर दाता जो तू सुतन सद करी अरे बुढ़ी छो न मरी जो पिनी पियो पेना रन चे भला सुम्हंदो कमल चे सुम्हे ठुप कोन चे तो वेझर में चोरी कई आहे चे मां कल रात करे हज़रत जुनैद अॻियां 4 चोर पोयां घटियूं ॾींदा सदा मस्जिद जे दर ते सुभान अल्लाह जो त पोइ ॻाल्हि ॿुधायां न मज़ो न आहे ॾाढा हाले जी शरीफ में केतिरा धाड़ेल सुधरी विया चोर सुधरी विया मुशरिक सुधरी विया शराबी सुधरी विया साईं के दरबार में आया हाय एड़ो ज़िक्र ॾिनई हाले जी वारे घोट जो दिल जी दुनिया ही बदलजी वई नारे तकबीर नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम साईं अब्दुल समद हाराजवी नारे तकबीर मुंहिंजो ॾाॾो पीर झंडे जो मुरीद हो मुंहिंजो ॾाॾो
पोइ जॾहिं साईं वॾनि सां हिकिड़ी ज़ियारत कई टेड़ीअ में हाय जे अॼु अल्लाह वारो ॾिसी आयो आहियां नालो त अहमदुल्लाह रहमतुल्लाह अलैह जंहिंजे ॾिसण सां मूंखे अल्लाह यादि अची मज़ो ई न आहे ॾाढा ओए बि अल्लाह वारा जेके दिल के धोवन तुझी दिल हाले जे में धोपनी अमरात में धोपनी बे शरीफ में धोपनी मिठाई जातो चाहे लतीफ तो चाहे कपड़ा तो मुझे कल बजा मेरा ही मेरा इतना एक कपड़ा जेके धोबी धोवन मायो धोवन बी दिल वाला कपड़ा जेके हाले जे वारा धोला नारे तकबीर नारे तकबीर साईं अब्दुल समद हाराजी नारे तकबीर खुदा की कसम कपड़ा तो मुझे कल बजा मेरा ही मेरा दोहरायम कीन धोबिन खा सुबह जो सवेरा मुंह मंदिया जा मेरा पधरा न कजा पिड़ में हजरत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह चैनी चोरन के मस्जिद में वठी आयो वदू करे तहज्जुद पढ़ी हथ खई जे मुझा मौला जो मुझे वस में हो वो मो कयो हाने रब साईं तू जाने तुझा माना जाने चारई चोर तौबा करे वक्त जा वली बन जिया निगाहे वली में वो तासीर देखी बदलती हजारों की तकदीर देखी अज जमायत यतीम थी वई हाले जी शरीफ जा मुरीद पर घबरायो न साईं अब्दुल समद रहमतुल्लाह अलैह पांजे बच्चन के डॉक्टर न बनायो इंजीनियर न बनायो अंग्रेजी न पढ़ाई हाले जो बच्चा बच्चो मोहम्मद जे सुन्नत सा सिंगारेला साईं जो नंढड़ो पुटड़ो छा नालो दा हसन घणी साल उम्र साईं जो नंढड़ो हसन 12-13 सालन जो मसा पर कुरान जो हाफिज छो न दाजो सुभान अल्लाह मज़ो ही ना है ॾाढा हाय हाले जी शरीफ जा हर फर्द मोहम्मद जे दीन सा संभाल सलाह अज मां अपील तो कया हाले जी शरीफ जो ही पैगाम है साईं अब्दुल समद असा के जमीयत जो तोहफो दे दियो अज बैत बुलंद करे वादो कयो तुझे सजी जिंदगी साईं जमीयत सा निभायो हाले जी जा मुरीद भी ये जमीयत सा निभाईंदा रहा केड़ा मुजाहिद जो बैत बुलंद कयो बैत वने केर बिना जलसो शाम ते हलंदो कायद सिंध पहुंचण वारो आ मां मुख्तसर दुआ कया अल्लाहुम्मा लकल हम्दु कुल्लु वलक शुक्र कुल्लु व अलैकल बलाग कुल्लु ला इलाहा इल्लल्लाहुल हलीमुल करीम ऐ अल्लाह असां जे साईं अब्दुल समद जे दरजात के बुलंद ऐ अल्लाह उन जे फैज़ के जारी साईं ऐ अल्लाह उन जे अच्छी जारी तेरा ऐ अल्लाह उन जे हिज़्बुल्लाह जी पारत थी ज़बीहुल्लाह